शहदादकोट के सरकारी गोदामों में एक तरफ पुराना गंदम पहले से ही मनों के हिसाब से मौजूद, जबकि नया गंदम भी स्टॉक होना शुरू हो गया, मगर शहरी आज भी आटा फी किलो 150 से 250 रुपये लेने पर मजबूर, जबकि इंतज़ामिया मुकम्मल तौर पर खामोश। साल या ॿिनि सालनि खां जो पुराणो कणक हिते मौजूदु आहे असां वटि, उहो ख़राबु थो थिए, उनखे कुआ खाइनि था। वरी जॾहिं उनजी खोट खे ख़तमु करण लाइ असांजा जेके हिते फूड इंस्पेक्टर आहिनि या जेके ॿिया अमलदार आहिनि, उहे उन में अंदरि जेको आहे त मिटी भूसो रेती वग़ैरह वग़ैरह विझी करे उनजो वज़न पहिरीं ॻाल्हि त उहो बरक़रार कनि था। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त किनो कणक खे किनो करे उछलाइनि था, ग़रीब आवाम खे रिलीफ नथा ॾियनि। हाणे असां इहो गवर्नमेंट खां वज़ीर आला खां ख़ासि तौर ते पुछा करणु था चाहियूं, तव्हांजो सिंधी माण्हुनि जो कयो कहिड़ो आहे? हिकु त सिंधी माण्हू खे एॾी बेरोज़गारी आहे त रोज़गार कोन थो मिले। ॿियो जेको आहे त खाधे पीते जूं शयूं जेको आहे त सिंध जे अंदरि महांगियूं। हाणे सिंध में कणक जो अटो 1.5 खां 200 रुपया फी किलो मिले थो। मज़दूर माण्हू जेको 500 रुपया डेली बि कोन थो कमाए सघे, जे हिकिड़ो ॾींहुं 500 रुपया कमाए थो त ॿ ॾींहं उहो मोलाए वांदो वेठो आहे। हाणे उहो 2 किलो अटो हिकिड़े ॾींहं ते वठे थो त ॿिए ॾींहं ते मोलाए उहो परेशान लॻो पियो आहे। सिंधी माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि, फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारनि था, ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पवे त कणक जी जेको आहे त सीज़न ख़तमु थींदी थी वञे, ऐं यकी जेको आहे मुसलसल जेकी पुराणी कणक जेकी पई, जेकी ख़राबु थियल हुई, डैमेज थियल हुई, इहो बरसातुनि ॿोॾियुनि में हिनमहिल ताईं उहा कणक जेको आहे त गोदामनि में पई आहे। ऐं ॿियो टियों ॾींहुं आहे जेको आहे नई कणक जेको आहे गोदामनि में भर्ती थियणु शुरू थी वई आहे। असीं शहरी अॻे ई जेको आहे त घणो परेशान आहियूं। हेॾी वॾी महांगाई जो दौरु लॻो पियो आहे। अटो 140 रुपया 100-150 रुपया किलो ओतिरो ई हले थो, उन में का कमी कोन आई आहे। ग़रीब माण्हू जेकॾहिं रोज़ु कमाए 500-700 रुपया ॾियाड़ी ते जेकॾहिं 5-7 भाती ने गुज़र सफ़र नथो थी सघे रोज़ वारे हवाले सां, त जेको आहे तमामु माण्हू ज़िंदगी मुश्किल सां गुज़ारे थो। असांखे इहे बि ख़बर पई आहे त राति जो ऊंदाही में जेको आहे नई कणक जेके लथी वई आहे, उहा दस्तूरी ट्रक जी सूरत में कॾहिं कराची थी वञे त कॾहिं बलोचिस्तान खपाई थी वञे। जेको आहे त कखपति मां लखपति ऐं करोड़पति बणिजी विया आहिनि फूड इंस्पेक्टर। असां आला अफ़सरनि खां इहा घुर्ता कयूं, खुदारनि जो नोटिस वरितो वञे, जेकी आहे त ताज़ी कणक जेकी आहे उहा गोदामनि में भर्ती कई वञे, ऐं ग़रीब माण्हू को जेको आहे त 2 वेले जी मानी खाइण लाइ परेशान लॻो पियो आहे, उनखे रिलीफ ॾिनो वञे। उनका मजीद कहना था कि मुंतखब नुमाइंदों समेत मकामी और ज़िले इंतज़ामिया की खामोशी इख्तियार करने के बाइस एक आम आदमी खुदकुशी करने और भूखा रहने पर मजबूर हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।